जी नाज़रीन, असां हिन वक़्तु डिफेंस वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। ही मेन शाहरा जेके अब्दुल सत्तार ईदी एवेन्यू आहे, उते असां मौजूदु आहियूं, जिते नाले जो कमु जारी आहे। पूरी डिफेंस में जेके ॾिसंदासीं त हिन वक़्तु नालनि जो कमु जेकी गुज़िरियल बरसातूं पयूं उन्हनि खां पोइ कमु शुरू कयो वियो। रोडनि जा जेके रोड टुटरा हुआ उन्हनि जो कमु जेको मरमत वारो आहे, ॿीहर अॾावत वारो कमु जारी आहे। पर हिन वक़्तु जेको सामूंडी तूफ़ान अची रहियो आहे, उन खां पोइ वारी जेकी सूरत हाल आहे, उन वक़्तु ही नाला खोटिया पिया आहिनि। ही जेके हिन वक़्तु हिन जो कमु जेकॾहिं मुकमल न थियो त ऐं जेके बरसातूं तूफ़ानी बरसातूं पवंदियूं उन खां पोइ ही जेको आहे उनमें वॾा नुक़सान साबित थी सघनि था। ही नाला मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके असां ॻाल्हि कयूं, जेकॾहिं ख़याबान बुखारी, ख़याबान रात, इताद में मुख़्तलिफ़ जेके एरियाज़ आहिनि, ख़याबान बदर वारी जेके 26 स्ट्रीट आहे उहो पिणु उन में नालनि जो कमु जारी आहे। ख़याबान शहबाज़ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उते बि हिन वक़्तु कमु जेको आहे उहो जारी आहे, नालनि जो अञा ताईं मुकमल न कयो वियो आहे। सबा एवेन्यू जेको मेन जेकी शाहरा आहे 29 नंबर स्ट्रीट, उते बि हिन वक़्तु नालनि जो कमु जारी आहे, जिते अञा ताईं मुकमल न थी सघियो आहे। ख़याबान मुस्लिम जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उते बि नालनि जो हिन वक़्तु कमु जारी आहे। रोडनि जी अॾावत वारो कमु जारी आहे। वॾे वज़ीर जे तरफ़ां बि हिन मामले जो नोटिस वरितो वियो हो त जेकी जिते जिते कंस्ट्रक्शन हले पई, अॾावत वारो कमु हले पियो, उन नालनि जे आॾो जेको आहे उहो साइन बोर्ड लॻाया वञनि त हिते एहतियात कयो वञे। पर अञा ताईं असांखे जेकी डिफेंस जो पूरी जेकी विज़िट कई आहे KTN न्यूज़ जे तरफ़ां, त किथे बि अहिड़े क़िस्म जा जेके साइन बोर्ड्स आहिनि उहे जेको नज़र न आया आहिनि, जिते उनमें वाज़े हिदायतूं जारी थियल हुजनि त शहरी हिन रोड ते जेको आहे एहतियात कनि। असांखे अहिड़े क़िस्म जो अञा ताईं किथे बि उहो जेको आहे बोर्ड नज़र न आयो। हिन वक़्तु जेकॾहिं ही 6 खां 8 फुटनि जी जेकी नाला आहिनि उन्हनि में ईअं ओपन जेके खुलियल नमूने अञा ताईं पिया आहिनि, को बि एहतियात न आहे। जेकॾहिं तूफ़ानी बरसातूं पयूं ऐं उनखां पोइ वारी जेकॾहिं सूरत हाल पैदा थी त ही जानी नुक़सान बि हिन में थी सघे थो इन नालनि में, छो त शहरनि खे इहा ख़बर न आहे त कहिड़ो रोड हिन वक़्तु जेको आहे उहो खोटियल आहे, किथे नालो खुटियल आहे, जंहिं सबबु वॾो हादसो बि पेश थी सघे थो। तंहिं करे हिन वक़्तु KTN न्यूज़ जे तरफ़ां इहो डिफेंस जे हवाले सां जेको तरक़ियाती कम आहिनि उन हवाले सां ख़ुसूसी जेके ॻाल्हि ॿोल हिन हवाले सां बि थी आहे, सर्वे थी आहे, जिन में उनमें जेके नालनि वारो कमु आहे अञा ताईं उहो कंप्लीट न थी सघियो आहे। तरक़ियाती कम जेके आहिनि अञा ताईं कंप्लीट न थी सघिया आहिनि। स्ट्रीट 26 खां स्ट्रीट 36 ताईं जेके आहे अञा ताईं उहे नालनि जो कमु हले पियो। फेज़ 8 में अञा ताईं खोटियो पियो आहे। फेज़ 6 जेको आहे अञा ताईं खोटियो पियो आहे। तक़रीबन जेके डिफेंस जो इलाइक़ो आहे, नालनि जी अॾावत वारो उहो कमु हिन वक़्तु ताईं जारी आहे, जेको मुकमल न थी सघियो आहे। कैमरामैन रशीद चांडियो सां गॾु वहीद राजपर, KTN न्यूज़, कराची।